गंबट में कॉलेजिस टीचिंग वेलफेयर एसोसिएशन के मुलाजमन मुतालबन की मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध कॉलेजिस टीचिंग वेलफेयर एसोसिएशन तखर के मुलाजमन हादी बख्श कलोड़ो अहमद रज़ा महर एहसान मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जाइज़ मुतालबन की मञता लाइ गवर्नमेंट डिग्री कॉलेज के गेट आॾो 8 ॾींहं भी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुज़ाहिरीन दाहींदे चयो त कॉलेज साइड के पहिरें खां 17 ग्रेड के नॉन टीचिंग मुलाजमन के टाइम स्केल प्रोमोशन लैब स्टाफ के अपग्रेडेशन ऐं ॿियूं सहूलतूं ॾिनियूं वञनि। मुलाजमन चयो त सीनियर सुपरिटेंडेंट खां असिस्टेंट डायरेक्टर की पोस्टिंग ऐं पहिरें ग्रेड खां 11 ग्रेड में प्रोमोशन थियल मुलाजमन के पगारूं ॾिनियूं वञनि। हुननि वज़ीर आला सिंध ऐं तालीम वारे वज़ीर खां घुर कई आहे त जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।